أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإن جاهداك على أن تشرك بي ما ليس لك به علم فلا تطعهما وصاحبهما في الدنيا معروفا واتبع سبيل من أناب إلي ثم إلي مرجعكم فأنبئكم بما كنتم تعملون يا بني إنها إن تك مثقال حبة من خردل فتكن في صخرة أو في السماوات أو في الأرض يأت بها الله إن الله لطيف خبير ऐं जेकॾहिं उहे ॿई तो ते ज़ोर विझनि इन ॻाल्हि ते त तूं मूंसां गॾु उनखे खुदाईअ में शरीक कर जंहिं जे बारे में तो वटि को दलील न आहे त पोइ उन्हनि जो चयो न मञ ऐं दुनिया में उन्हनि सां सुठे तरीक़े सां रह ऐं उन माण्हूअ जो रस्तो इख़्तियार कर उन माण्हूअ जे रस्ते जी पैरवी कर जंहिं मूंसां मज़बूत ताल्लुक़ क़ाइमु कयो पोइ मुंहिंजे ई तरफ़ तव्हांजो मोटणु आहे पोइ आउं तव्हांखे ख़बर ॾींदुसि उन्हनि ॻाल्हियुनि जी जेको कुझु तव्हां कंदा रहिया आहियो। हिन आयत जो कल्ह यानी कुझु बयानु रहिजी वियो हो उन करे वरी आयत तिलावत कई। ॻाल्हि हली पई त माउ पीउ जा जेके हुकूक आहिनि उन्हनि जे बारे में अल्लाह ताला हुकुम कयो आहे त माउ पीउ जी जो शुक्र अदा कयो वञे। ख़ासि तौर ते माउ जा जेको सो तकलीफ़ूं हिते बयानु कयूं वियूं त उनजी औलाद जे पैदाइश में ऐं औलाद जे तरबियत में ॾाढियूं महिनतूं ऐं ॾाढियूं मशक़तूं उहा बर्दाश्त करे थी। उन करे हदीस में बयानु कयो वियो त माउ जो हक़ पीउ जे हक़ खां बि वधीक आहे। बहरहाल हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त ए माउ पीउ जेकॾहिं तोखे इन ॻाल्हि ते ज़ोर विझनि त तूं मूंसां गॾु कंहिंखे शरीक कर खुदाई जो त पोइ इन ॻाल्हि में हिननि जो चयो न मञ छो त यानी ख़ालिक़ हक़ीक़ी त अल्लाह पाक आहे। अल्लाह पाक ई ख़ालिक़ हक़ीक़ी आहे। माउ पीउ जो हक़ इन करे आहे जो उहे ॿई जेको आहे सो ज़रियो बणिजनि वजूद जो ज़रियो बणिजनि उन करे उन्हनि जो हक़ आहे। बाक़ी हक़ीक़ी हक़ जेको आहे उहो त अल्लाह पाक जो आहे। हाणे ज़रिए जो एॾो क़दुरु करणु एतिरो क़दुरु करणु जो उनखे हक़ीक़ी ख़ालिक़ खां ऐं जेका हक़ीक़ी ज़ात आहे उन खां बि वधीक उनखे करे छॾणु इहा ज़ुल्म आहे इहा वॾी नाइंसाफ़ी आहे। उन करे इन ॻाल्हि जी इजाज़त कान्हे। अल्लाह ताला फरमाए पियो त माउ पीउ जो शुक्र अदा करणु माउ पीउ जी ख़िदमत करणु इन जो हुकुम असां तव्हांखे ॾिनो आहे ऐं वरी असांजे ई ख़िलाफ़ असांजे यानी बग़ावत में हुननि जो चयो मञण जी असां इजाज़त कोन था ॾियूं। फला तुतिअहुमा तव्हां हुननि जी चयो न मञो। हाणे हिते अंदेशो हो त जेॾीमहिल अल्लाह ताला फरमायो त तव्हांखे जेॾीमहिल तव्हांजा माउ पीउ चवनि त तव्हां शिरक करियो त पोइ हुननि जो चयो न मञो त थी सघे थो त औलाद जेको आहे उहो अल्लाह पाक जी मोहब्बत में ऐं हिन हुकुम जे करे एतिरो जेको आहे सो अहिड़ो को रस्तो अपनाए माउ पीउ जे इन हुकुम खे रद्द करण जो जंहिंसां माउ पीउ खे तकलीफ़ पहुचे या उन्हनि खे जेको सो को गुफ़्तो चई ॾे या अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो का अहिड़ी ॻाल्हि करे जो जंहिंसां हू सम्झनि त असांजी तौहीन पई कई वञे असांखे ज़लील पियो कयो वञो। अल्लाह ताला वरी फरमायो वसाहिबहुमा फिद दुनिया मारूफ़ा। इहो त सही आहे त तूं उन्हनि जी चयो न मञ पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त तूं उन्हनि सां बदतमीज़ी कर या सख़्तीअ सां पेश अच न। भले काफ़िर हुजनि माउ काफ़िर हुजे पीउ काफ़िर हुजे
ऐं कुफ्र ते मजबूर करे पियो तॾहिं बि तोखे उन्हनि सां सख़्ती कोन्हे करणी। हू तोसां भले जहिड़ी बि सख़्ती कनि पर तोखे उन्हनि सां सख़्ती कोन्हे करणी। हुननि सां तोखे दुनिया में सुठे तरीक़े सां रहणो आहे। उलमा इन जो बयानु कयो त यानी तूं हुननि जी जिस्मानी ख़िदमत कर, यानी काफ़िर आहिनि, माउ पीउ काफ़िर आहे तॾहिं बि तूं हुननि जी जिस्मानी पीउ मुसलमान, पुटु मुसलमान आहे पर पुट खे हुकुम आहे त तूं हुननि जी ख़िदमत कर, जिस्मानी ख़िदमत कर। उन खां अलावा जेको आहे माली ख़िदमत कर, हुननि खे तुंहिंजे माल जी ज़रूरत पए तूं ख़ुशीअ सां, दिलि जी ख़ुशीअ सां हुननि जे मथां माल ख़र्च कर। अहिड़े तरीक़े सां जेकर बीमार थी वञनि तूं हुननि जी जेको इयादत कर। हाँ अंदाज़ो लगाइजे त काफ़िर माउ ऐं पीउ जो एॾो अल्लाह पाक फरमाए पियो त पोइ मुसलमान माउ पीउ जो केॾो वॾो हक़ हूंदो। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो ॾिसो ही जेके आहिनि माउ पीउ इन्हनि जी तव्हांखे पैरवी कान्हे करणी हुननि जे ग़लति ॻाल्हि में, यानी शरीयत जे ख़िलाफ़ जेको तव्हांखे हुकुम कनि उन में तव्हांखे उनजो पेर कोन्हे करिणो। हाणे पैरवी तव्हां कंहिंजी करियो, वत्तबे सबील मन अनाब इलैहि, उन जी जेको मूं सां मज़बूत ताल्लुक़ क़ाइमु करे। मज़बूत ताल्लुक़ कीअं थींदो? सही अक़ाइद सां ऐं सही आमाल सां, यानी अल्लाह जे हुक्मनि ते हले, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हले ऐं अक़ाइद बि सही रखे। इहो माण्हू आहे जेको अल्लाह पाक सां मज़बूत ताल्लुक़ क़ाइमु करण वारो आहे। अल्लाह ताला फरमाए थो इन जे रस्ते जी पैरवी कर। इन में इन ॻाल्हि जे तरफ़ बि इशारो थी वियो त दीन ते अमल करण में पंहिंजी राय जेका हलाइण, पंहिंजी सम्झ हलाइण, इहो बि मना आहे। अल्लाह ताला ईअं कोन फरमायो त तूं क़ुर ऐं हदीस जी पैरवी कर, क़ुर ते हल, हदीस ते हल। अल्लाह ताला फरमायो वत्तबे सबील मन अनाब इलैहि, जेको मूं सां मज़बूत ताल्लुक़ क़ाइमु करे उन जी पैरवी कर। इन मां ख़बर पई त जेको आहे सो यानी पंहिंजी राय सां जेको को फ़ैसिलो करणु, भई क़ुर में मूंखे क़ुर मां हीअं सम्झ में थो अचे, हदीस पाक जे मुताला मां मुंहिंजी हीअ रिसर्च आहे, मुंहिंजी हीअ जेको सम्झ आहे, इन जी इजाज़त कान्हे। हा इन में इहो ॾिसणो आहे त ज़ाहिर त असां पहिरियां मुखातब क़ुर जा कोन आहियूं। असां खां पहिरीं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा अलाए केतिरा सवें साल गुज़री विया आहिनि जंहिंमें वॾा वॾा आलिम, वॾा वॾा मुज्तहिदीन ऐं वॾा वॾा मुत्तक़ी परहेज़गार शख़्सियतूं ऐं पहिरों आयूं आहिनि। तूं बि उन ॻाल्हि ते हल जंहिं तरीक़े सां दीन ते हू हलिया आहिनि उन तरीक़े खे वठ। ऐं इन मां इहा बि ॻाल्हि ख़बर पइजी वई हिन आयत में, हिन टुकड़े में उलमा इहो फरमायो आहे त जेकॾहिं को माण्हू पंहिंजो ज़ाती मुतालो करे थो क़ुर पाक जो या हदीस पाक जो ज़ाती मुतालो करे थो त उन सां को अहिड़ो नतीजो कढणु जेको असलाफ़ उम्मत जा पहिरियां बुज़ुर्ग जेके गुज़रिया आहिनि, उलमा इकराम जेके गुज़रिया आहिनि, मुज्तहिदीन इकराम जेके गुज़रिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ हुजे त उन जो क़ाबिल एतिबार कोन्हे। छो त इन जो मतिलबु इहो थींदो त अॼु ताईं इहा ॻाल्हि क़ुर मां ॿिए कंहिं कोन सम्झी ऐं अॼु हेतिरियूं सदियूं गुज़रण खां पोइ मूं अची सम्झी आहे, त इहा त ग़लति ॻाल्हि आहे। भई तूं आहीं छा जो तूं पंहिंजी सम्झ खे जेको अॻियां थो रखी। माण्हू चवंदा साईं क़ुर में हीअं लिखियलु, भई क़ुर में कोन्हे, क़ुर मां जेका तो जी सम्झ आहे न उहा आहे हा, ऐं उन जो को एतिबार कोन्हे जेकॾहिं उहा ख़िलाफ़ आहे, यानी असलाफ़ उम्मत जे ऐं उलमाए किराम ऐं जेको सो मुज्तहिदीन इज़ाम उन्हनि जे जेको आहे सो यानी फ़ैसिले जे ख़िलाफ़ आहे त पोइ तुंहिंजी इन सम्झ खे जो को एतिबार कोन्हे। त अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला हिते फरमाए वत्तबे सबील मन अनाब इलैहि सुम्म इलैहि मर्जिउकुम, पोइ तव्हां सभिनी जो मुंहिंजे तरफ़ ई मोटणु आहे। ऐं तव्हांखे ख़बर ॾींदुसि उन्हनि जी ॻाल्हियुनि जी, करतूतनि जी, उन्हनि कमनि जी जेके तव्हां कंदा रहिया आहियो। यानी इहो बि ध्यान में रखो त हिते सिर्फ़ु दुनिया में ई दुनिया कोन्हे,
بلکہ تاکہ مرنو ہے مو وٹ اچنو دو تاکہ مکھے یعنی آؤ تاکہ خبر دیندس ہر گال جی مکھے سجی تاں خبر ہے تا چھا چیو چھا کیو ہر شے مو وٹ محفوظ ہے آؤ تاکہ بدائیں خبر دیندس جو مطلب صرف یہ کونے تا تاکہ بدائیں تا ہی کیو ان مطلب یہ تاکہ ان جی جزا یا سزا ملندی ان کرے یہ دھیان رکھو تا اساں کے اللہ کے حکمن کے مطابق ہلنو ہے ऐं जेको असो जेको तरीक़ो ॿुधायो वियो आहे जंहिं अंदाज़ सां ॿुधायो वियो आहे दीन उन दीन ते अमल करणो आहे अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे बि इन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अव्हां खे बि हिकिड़ी आयत पढ़ी पर अञा उन जी तशरीह कान थी सघी इंशाअल्लाह वरी आईंदे बयान में अल्लाह रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद रब्बना ज़लमना अनफुसना وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة